बिरहमतिक या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो, अजीजो, दोस्तो, बुजुर्गो, यही कॉन्फ्रेंस ये मौलाना गुलाम मुस्तफा साहब जी मेहनत ऐं उन जे हवारीन मां जे मलाइम 40 मानू आ। हाने जो नजर थी कजे तो पिंडाल तो भरजी वियो आ, पर मानुन जूं कंडियूं लगी वयूं आहिनि। ये बिन शयुनि जा आशिकन तॾहिं हिते आया आहिनि, हिकु क़ुरान जे करे, ॿियो मोहम्मद मुस्तफा जे करे। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। सच्चो आशिक़ क़ुरान जो उहो आ जन जन जी क़ुरान में रब तारीफ़ कई आ, उनखे मने। अबा तू छॾे पाण ई वेंदो। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जन क़ुरान मञो वे दुनिया आख़िरत में चओ कमाए विया। क़ुरान मजीद जे अंदर जन जन जी रब तारीफ़ कई आ, जो क़यामत ताईं हलंदी। फरमायई अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। जो जनते इनाम के पहिरियों नंबर जमायत नबीयन जी मारे कंडे सारन नबीयन में जो अवल नंबर असांजे नबीयन हुस्न में मथे, इखलाक में मथे, नबूवत में मथे, मोजिज़न में मथे, जो मेराज में मथे। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। असांजो नबी सारन नबियन खां चओ मथे। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। जन्नते इनाम के पहिरियों नंबर जो नबियन जी जमायत। सारन नबियन में असांजो नबी चओ मथे आ। दुआ करण आया हूं, हे आलम जेके आया थी दुआ करण आया थी। मन उहा रात थई जो निंड में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत थी वञे। आमीन नथा चओ। उन्हीअ नबीअ जी ज़ियारत जेको सोनन जो सरदार, जंहिंजे चेहरे जी तारीफ़ क़ुरान में वज़्ज़ुहा। क़ुरान पढ़ा त मरी वेलन ते भी रहमत वसे, त जीअरन ते भी रहमत वसे। रहमत जो मरकज, रहमत जी खान, रहमत जो समंदर, रहमत जो दरियाव समूरा जो क़ुरान। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। कुरान मजीद जो शफात भी आ त रहमत भी आ। साईं कंहिंजे लाइ फरमाई मोमिनन जे लाइ। ॿुधो, नूर शाह जे जलसे में अचण वारो कुरान वणंदो ई चओ मोमिन खे आ। मुशरिकन खां कुरान रब खसे वतो आ, कुरान मिलियो ई चओ मोमिनन खे आ। ॾाढे अंदर चओ सुभान अल्लाह। मां कुरान तो पढ़ा, तहां ठरो था
छो त मोमिन जो ईमान जो कुरान सां वधंदो आ। फरमायई इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। पहिरियों निशानी मोमिन जी अल्लाह जो नालो ॿुधंदो जो दिल ॾकी वेंदस। मारे कंडे मारे कंपनी अची वेंदस। रब जो नालो मोमिन ॿुधंदो दिल ॾकी वेंदस। छो त मोमिन गैर खां न टिजंदो आ, मोमिन रब खां टिजंदो आ। वलम यख्शा इल्लल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह। वलम यख्शा इल्लल्लाह। बुधो कुरान त रुठल मन अजो की रात में राजी थी पवई। आयल अज़ाब टरी वञई। कुरान ते अमल करे त वलियन जे जमात में क़यामत वारे ॾींहुं बीठो हुजे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मोमिन रब खां ॾिजंदो आहे। मुशरिक गैर खां चए थो मोमिनन जे लाइ जन्नत सिंगारे छॾीतम। वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। ॾाढे अंदर जो सुभान अल्लाह। अज त माना क्या त अंदर ठरई खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा। साईं कंहिंजे लाइ जंहिंजे के रब खां ॾिना। मोमिनन जे लाइ मलाइका हीअं जन्नत ॾे वठी वेंदनि। चवंदनि सलाम हुजे तव्हांखे। बिजली वई आहे पर क़ुरान अंधारीअ में बि रोशन आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। रात जी अंधारी कुछ भी नाए। कबर जी अंधारी अञा मथे। ॿुधो हिन नूर शाह जे जलसे में अचण वारो मांखे रब जो कसम आहे जे कुरान कबर में पुजी वञई त कबर भी रोशन थी वञे। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत। नारे तकबीर। वठी हलंदन मलाइक जन्नत ॾे। मारे कंडे अखियूं खोल। मन अजो की रात में परजी पवई। रब जो कसम आहे एॾा माण्हू न आया आहिनि जेके मलाइक आया आहिनि। चौधारी वकोड़ियूं बीठा आहिनि। आसमान खां लही आया आहिनि क़ुरान ॿुधण लाइ। तूं वाह बोलनि मां आहीं, पने मां आहीं, सखर मां आहीं, कंधरनि मां आहीं, हिन इलाइक़े मां आहीं। हो आसमान मां लही आया आहिनि क़ुरान ॿुधण लाइ। सिजु लहंदो आहे असां घर में ॾिसंदा आहियूं आसमान में सितारा नजर ईंदा आहिनि। जिथे क़ुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी नूरानी लाइट चमकंदी आहे। आसमान खां मलाइक उन नूरानी लाइट ते लही अची ज़मीन ते क़ुरान ॿुधंदा। सुभान अल्लाह। पोयों मुझो साईं वेठो आ हज़रत मौलाना अब्दुल जब्बार साहब कारी भी कुरान जो हाफिज भी वडो वाइजी भी नेण त तुजा उहो ठारींदो मां कुराड़ो अज तो कुरान ॿुधायां।
वसीकल्लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। अजु त माना क्या द अंदर उठ रही खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं कंहिंजे लाइ वज़ीरनि लाइ अमीरनि लाइ नवाबनि लाइ कामरनि लाइ के न न न न न साईं कंहिंजे लाइ जेके मां रब खां ॾिना मलाक वठी हलंदनि जन्नत ॾे छा चवंदनि सलाम हुजे तव्हांखे पेट खे पत्थर ॿधव क़ुरान न छॾियो वतन छॾियो कुरान न छॾियो बच्चा कुहायो कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो पेट खे पत्थर ॿधव कुरान न छॾियो बिरादर टोड़ेव कुरान न छॾियो अमीरनि मां फ़क़ीर थी वियो पर कुरान न छॾियो हाणे हलो जन्नत ॾे जन्नत तव्हांजे इंतज़ार में आहे मलाक चवंदा सलाम हुजे तव्हां ते ॿुधो नूर शाह जे जलसे में अचण वारो माखे रब जो कसम आहे जन्नतिन के मलाकत सलाम कंदा पर रब भी सलाम कंदो। जवे तो सलाम कौलम मिर रब्बिर रहीम लाउड तो जे छड़ त हला गनुडे उन्हीं जूं करम नवाज़ियूं थी सॼी उम्र होटलनि ते गुज़ारे बचा भनी नास कयूं थी जरिया मकाननि में भंगा जरस वने काढे थो अॼु उन्हीं जे रहम जी नज़र थी जो क़ुरान ॿुधे उन्हीं आंदो थी उन्हीं जा थोरा थी उन्हीं जूं करम नवाज़ियूं थी नज़र त कर अले लठड़ीअ ते भी पोड़ा आया क़ुरान ॿुधण लाइ हाँ इन्हनि के पक्का त मजूरी इतो मिलंदी ये मजूरी मिलण जे करे जन्नत जूं मारियूं मिली वेंदी सुभान अल्लाह चओ ॾाढा अर्ज़ पे कयूं मलाक चवंदन तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई रहो हमेशा रहो खुश रहो हाणे मौत भी तव्हां ते न ईंदो वो तुम्बे जे सूरत में कुसजियो मौत तव्हां ते न ईंदो जन्नत में तव्हां के कढण वारो कोन हूंदो हमेशा पिया जन्नत में मज़ा माणींदा ॾाढनि चओ सुभान अल्लाह ॾाढनि चओ सुभान अल्लाह कुछ करे मुशरिक थी न मर अरे नबियन के सरदार के हसीनन के सरदार के अकुलवारन के सरदार के यतीमन के यार के गरीबन के हमदर्द के मिठे नाले वाले मिठड़े मोहम्मद करीम के दुख पे मिला तो ही जे करे कुरान जे करे हुजूर के मक्के वारो दुख दींदो झोली पाए झलींदुस पर दर दर ते वनी मां मोहम्मद कुरान बुधाइंदा नारे तकबीर नारे तकबीर दुख उन्हीं नबी के प्याजन जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में राज़ी थियण जो बयान जो कुरान में वज़ुहा ए जेके बयान अॼु इन्हनि ते रहमत वरसी सुभान अल्लाह त चौड़ा मन अजो की रात में बख्शिश इन जो कबरा हारे तक बिस्त जा बाग बनाए तो खुदा को पुछा वारो ही कोने सब डाडियां चओ सुभान
चार ॾींहं दी हया कुछ करे वठ हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में चेहरो भी तो चेहरो हो दुनिया जा हसीन दिसी अरे चरियो थियो है सदको जा दिल बरतऊं जड़ी नबी सही जायान अम्मा अमना जयो दरवाजो खड़कियो आ दाई सफिया दर ते वई हेडे कंडे ॾिठई त छिया दाड़ीअ वारा कुराड़ा बीठा पटका बधा प्यादन कहीं थोरो आ ये जलसो असांजो आ असां पाड़े जा साईं असां लेखो ही ना है 2 मिनटन में खत्म कंदुस मारे कंडे ॿाहिरियां मेहमान वाइज कन त असांजो अंदर उठरे सुभान अल्लाह चौड़ा जा दौरे तजालिम पटका बधल अल्लाह दाई सफिया थी जय केरो के अम्मा असां तौरे तजालिम कियां आया हो के असां जे किताबन में लिखियल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंदो उन जो दीदार भी करण आया हूं हुजूर जे अम्मा के मुबारक भी ॾियण आया ॾाढा त चओ सुभान अल्लाह ठकल न ॻाल्हाईंदो अञा हलियो ॻाल्हाईंदो 2 मिनटन में लथो वेंदो मारे कंडे उहे ज़ियारत करे विया अल्लाह अकबर आसमान को मलाइक लई आया उहे ज़ियारत करे आ अम्मा आमना जो सहेलियूं आयूं उहे ज़ियारत करे वई आखिर में जिब्रील आयो जिब्रील नूरन मलाइकन जो सरदार पर मुस्तफा जो नौकर थी कनु दई बुध जाए अरे नूर नूर खणी ठाई थी नूरन मलाइकन जो सरदार जिब्रील भी मुस्तफा जो नौकर बणियो बीठो थी मेराज वारी रात नबी साईं जे पेरन मुबारकन जूं जो तिरियूं माटियूं तई नबी के जागायो सब ॾाढा चओ सुभान अल्लाह जिब्रील आयो अम्मा आमना के अम्मा बच्चों काथे आ मारे कन्ने अच्छो कपड़ो मुंह मुबारक दे पियो आ ये परे करे जो ज़ियारत कई जिब्रील छा पियो चए आए मुझे मोहम्मद जी अम्मा सुभान अल्लाह ढरी थी वई आए मुझे मोहम्मद जी अम्मा आदम खो वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न तॾहिं त क़ुरान भी चए थो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ॾाढा न तो चई सुभान अल्लाह हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में सुने नबी के रब तो चए ओ मुझा सोना दुनिया को तुझे लाए आखिरत भलिया राजी थियण जो बयान जो कुरान में हज़रत मूसा के चई मूसा जी मुंजा रब ये लफ्ज तो बुझाए चोटिया जा लफ्ज थी जी जे दूर ते पर तकड़ो थो अचे अल्लाह ताला चयो मूसा तिखो थो अचे तकड़ो थो अचे साईं इन करे त तूं मां खां राज़ी थी तॾहिं थो तकड़ो अचां शान करी असांजे नबीअ जो आदम खां वठी ईसा नबीअ ताईं सारा नबीअ था चवनि तूं राज़ी थी ऐं दिलबर नबीअ खे रब क़ुरान में थो चए ओ मुंहिंजा सुहिणा नबी मां तोखे राज़ी कंदुसि
नबी था चवन तू राजी थी रब तो चे मां तोखे राजी कंदसि उहो नबी असां खे मिलियो आ मक्के वारन उन्हीअ खे दुख ॾिना तकलीफ़ां ॾिनियूं हुजूर चयो झोली पाए झलींदुमि दुख ॾींदव पर दर दर ते वञी मां मोहम्मद क़ुरान ॿुधाईंदुसि अन अतुल वल क़ुरान ॾाढा चओ सुभान अल्लाह मूसा तूर ते थो अचे जुटी लाथियूं फखला नालई इन्नक बिलवादिल मुक़द्दस तुआ पाक जगह ते तो अचे जुटी लाथियूं अचो अरबी मोहम्मद अर्श ते तो अचे सोना तू जुटी मुबारक सूदो अचो हो कलीमुल्लाह तू मोहम्मद रसूलुल्लाह शायर तो चे कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है आप आना और है खुद बुलाना और अरे जट था हुजूर आ गया कि ना ये नबी मक्के में आ तो मदीनो खा लिया ये मदीने में आ तो मक्को खा लिया ये ताफ में आ तो मक्को खा लिया मदीनो खा लिया ये अर्श ते आ तो जो फर्श खा लिया ये फर्श ते आ तो जो अर्श खा लिया अज भी मोहम्मद मुस्तफा मिठे मदीने में रोजे अतार में आ रहा जाते काते हुजण रब जे ज़ात जो शान ॾाढा चओ सुभान अल्लाह मुस्तफा जो रोज़ो हिक जाइ ते आ मिठे मदीने में त नबी साईं भी हिक जाइ ते आ ऐं अल्लाह जाते काते आ त रब जा घर मस्जिदूं भी चओ जाते काते आयतां जेके पढ़ियूं माना क्या त तुझो अंदर ठरे सुभान अल्लाह चार जमायत जिनके चूंडियई पहिरियों नबी ॿियो सिद्दीक़ टियों शहीद चौथों चओ सालिह सुभान अल्लाह चओ 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान जी शहादत हेरे कंडे जंहिंखे 4 शयूं नसीब थियूं आहिनि हिकु रोज़ो ॿियो क़ुरान जी तिलावत टियों जो शहादत चौथों अल्लाह जे ज़ात जो दीदार अखियूं पट वञे काॾे तो किनो थी न मर मुवैद थी मर असाब आल बैत जो गुलाम थी मर आमना जे लाल जी ताबेदारी करने मर 8 दर जन्नत जा खुली मिल अल्लाह पेरी मार मते हजरत उमर जी शहादत वो हजरत उमर जे काबे जो दर खोलियो निंद्र में आए सुभान अल्लाह न तो करे 5 मिनटन में खत्म बस हक बाहरम जो असा तर जाऊं आलम एतरा इंदा जो सुबह जो अजाना मिलंदियूं हेडो कुरान जो वाइज हलंदो सुभान अल्लाह चौड़ा जा अल्लाह वो हजरत उमर जेको खत लिखे दरिया वही पे वो हजरत उमर गोठ के बाह लगी आ हाजई दई मुंजी चादर खणी वणो वा बाह ते विदऊं ये विसामी वई जण हुई कान अरे बाह भी हजरत उमर जो कयो पई मने तू न मन त न मन जो पंजे किस्मत के रत रोइणी पेंदई जो सहाबा भी इज्जत वारा त अहल बैत भी इज्जत वारा अल्लाह क्यों दही मरमते हजरत हुसैन के शहादत मिलिया हाँ उनके 3 शयूं नसीब थियूं हिक नमाज ॿियो शहादत टियों अल्लाह जे ज़ात जो दीदार ॾाढा चओ सुभान अल्लाह करबला जे ज़मीन ते
करबला जे ज़मीन ते बीबी ज़ैनब के हज़रत हुसैन वसीयत पियो करे अदी ओ अदी ओ अदी मां हुसैन भाव वसीयत तो कया आखिर में करबला में ओ अदी तकलीफ जई मथे में मिट्टी न विझ जाए अदी गिरेबान न फाड़ी जाए अदी सीनो न कुटी जाए तकलीफ जई अदी तकलीफ जई तो सब्र कजाए इहा जेका मां तो वसीयत कया हेरे त करनी जाए इहा अबे अली जी वसीयत भी इहा थी नाने मोहम्मद जी वसीयत भी इहा थी अम्मा फातिमा जी वसीयत भी इहा अम्मा फातिमा जो पर्देदारी आहा कम जो दी थींदो वलियो नबियो आलमो बुजुर्गो सब नजराए ठुकियो अजु मोहम्मद मुस्तफा जे प्यारन न्यानन मो प्यारी पुल सरात तो पार थे आयतां जेके पढ़ियो माना क्या मोहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह ढरी थी वई बमंट बचान बा मोहम्मद अल्लाह जो रसूल मक्के जा काफर ब्याजन रसूल करे न मनींदा से तू जो रब ताकत वारो हां तो अजाब असांदे करे अर्श वारो तो जे पैगंबर गणती न कर रिसालत नबूवत भी मां दिली दमाए या हिकड़ी आयत तो नाज़िल कया जे में तुझी भी तारीफ हुंदी रिसालत हुंदी तुझे चैनी यारन जी भी तारीफ हुंदी मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू मुराद अबू बकर सिद्दीक अशिद्दा अलल कुफार मुराद हजरत उमर रहमा बैनहुम मुराद हजरत उस्मान दराहुम रुक्अन सुजदा इन मुराद सुनो अली अली असांजो इमाम अरे तू चवनो है अली के न मनींदान रब जे साथ जो कसम जे कब्जे में ही मुझी जान असा अली से जान नौ करूं असली परवाना अली से जा चो ही जमात जमियत उलमा इस्लाम वारी छो अली से वारो सामान असा वटा हुन वट पटको असा वट पटको हुन वट दाढ़ी असा वट दाढ़ी हुन वट नमाज असा वट नमाज हुन वट सब्र असा वट सब्र हुन वट शुक्र असा वट शुक्र अली साईं वक्त जो खलीफो आ ट्रे खादा क्यों आया थस हेडो बकरी जे खीर जो गिलास हेडो लूण जी प्लेट हेडो बाजर जी मानी सुनो अली पियो चे खलीफो वक्त जो आ के हे खीर के बे मिस्कीन गरीब के दियो तो वनी पिए मां अली इन लूण जे प्लेट सा मानी खाई ये असामी न के सदको वना सोने अली जे नाले तो सुभान अल्लाह चौड़ा जा दिसण वारा दिसणो थी तम जो अली तो के रुकुओ में नजर इंदो सजदे में नजर इंदो जो सा अली संजा गुलाम डाढा न तो चैन सुभान अल्लाह अली असांजो इमाम हुन वट दाढ़ी हुन वट पटको हुन वट नमाज हुन वट कुरान हुन वट जिक्र हुन वट शुक्र हुन वट सखावत यो सजो सामान जो असांजी जमात वट जमियत उलमा इस्लाम अञा भी 5 मिनट वधी जो कुछ अल्लाह मखून चौरायो जो जलसो असांजो आ व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इन जलसे जो बिज साईं ये सलाह सा हादी बेग साहब विधो अल्लाह ताला उनके भी खुश करे ऐं साईं के भी गुलाम मुस्तफा साहब के अञा मथे करे इल्म में भी उम्र में भी इल्म में भी बच्चन में भी अल्लाह अञा मथे करे जेको दर दर ते होका दई कड़ा खड़काए जंख खां वडा इस्तार छापाए दर दर ते हणाए हुजूर जी उम्मत के कुरान तो बुधराए अस्सलाम